बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये त अॼु असां बायोलॉजी साइंस जी ब्रांच जे बारे में कुझु तारीफ़ी निशिस्त जो सेक्चर्स कंदासीं। जीअं त असांखे ख़बर आहे बायोलॉजी साइंस जी ब्रांच आहे। बुनियादी क्लासिस खां असां साइंस सब्जेक्ट जे बारे में पढ़ंदा था अचूं पिया। साइंस असां उन सब्जेक्ट खे चवंदा आहियूं जंहिंमें असां तजुर्बनि ऐं मुशाहिदनि जे ज़रिए इल्मु हासिलु कयूं, तजुर्बनि ऐं मुशाहिदे जे ज़रिए ॼाण हासिलु कयूं, उनखे असां साइंस चवंदा आहियूं। इहा साइंस एलिमेंट्री क्लासिस खां पोइ अॻिते हली करे मुख़्तलिफ़ ॿियनि ब्रांचिस में डिवाइड थी थिए पई, जंहिंमें हिकिड़ी केमिस्ट्री आहे, ॿी बायोलॉजी आहे, टी फिज़िक्स आहे। हूअं त खोड़ सारियूं ॿियूं ब्रांचिस बि आहिनि, पर जेके बुनियादी मेन अहम ब्रांचिस आहिनि उहे आहिनि केमिस्ट्री, बायोलॉजी ऐं फिज़िक्स। अॼु असां बायोलॉजी जे बारे में पढ़ंदासीं। जीअं त असां बायोलॉजी जी जॾहिं वस्फ़ खे फोकस कयूं था पिया त इहो ॼाणणु ज़रूरी आहे त बायोलॉजी वर्ड आहे छा, ऐं इन्हनि जी जेके ॿिनि लफ़्ज़नि जो जेको मिक्सचर आहे उनजे मानाउनि खे सम्झूं था त उनजी वस्फ़ आसान थी वेंदी। बायोलॉजी ग्रीक लैंग्वेज जे वर्ड्स मां वरितल आहे, जिन जा ॿ वर्ड आहिनि जंहिंजे मिक्सचर में बायोलॉजी लफ़्ज़ ठहे थो पियो। हिकु बायो जंहिंजी माना आहे लाइफ या लिविंग थिंग्स, मतिलबु जानदार शयूं, ऐं ॿियो वर्ड आहे लोगास। लोगास लफ़्ज़ जी माना आहे स्टडी या नॉलेज। स्टडी मतिलबु पढ़ाई या उनजो इल्मु या ॼाण। जेकॾहिं असां ॿिनि लफ़्ज़नि जे मिक्सचर खे वठूं था पिया त हिन जी वस्फ़ इहे थी पई द स्टडी ऑफ लिविंग ऑर्गेनिज़म, माना जानदार शयुनि जे बारे में पढ़णु, या ॿियनि लफ़्ज़नि में असां खणी चऊं त नॉलेज अबाउट लाइफ, यानी ज़िंदगीअ जे बारे में इल्मु हासिलु, ज़िंदगीअ जे बारे में ॼाण, इन खे असां चवंदा आहियूं बायोलॉजी। जेकॾहिं आसान लफ़्ज़नि में असां इहे जेकॾहिं वस्फ़ में अचूं त इहे चई सघूं था असां त बायोलॉजी साइंस जी उहा ब्रांच आहे जंहिंमें जानदार शयुनि जे बारे में मुशाहिदो कयो वञे, मुतालिक़ कयो वञे या इल्मु हासिलु कयो वञे। बायोलॉजी अञा फर्दर मुख़्तलिफ़ पंहिंजी ब्रांचिस में डिवाइड थिए थी पई। मतिलबु खोड़ सारियूं ब्रांचिस आहिनि, पर जेकॾहिं उन जूं अहम ब्रांचिस में मेन ब्रांचिस में जेकॾहिं असां तवजह रखूं त उहे टे थियनि थी पई। हिकिड़ी आहे बॉटनी, ऐं बॉटनी ग्रीक लैंग्वेज जे वर्ड बोटेन मां वरितल आहे। बोटेन लफ़्ज़ जी माना आहे प्लांट। जेकॾहिं हिन जी माना वारे लफ़्ज़ खे ॾिसूं त असांजे लाइ आसान थी वञे हिन जी वस्फ़ त बायोलॉजी खां पोइ बॉटनी जेका हुन जी वस्फ़ में त स्टडी आर नॉलेज ऑफ प्लांट, यानी ॿूटनि जे बारे में इल्मु हासिलु करणु, ॿूटनि जे बारे में मुशाहिदो करणु, ॿूटनि जे बारे में पढ़णु, इन खे असां चवंदा आहियूं बॉटनी। बॉटनी खां पोइ ॿी जेका अहम ब्रांच आहे बायोलॉजी जी उहा आहे ज़ूलॉजी। ज़ूलॉजी में ॿिनि लफ़्ज़नि जो मिक्सचर आहे, जंहिंमें ज़ू जंहिंजी माना आहे एनिमल्स ऐं लॉगस जंहिंजी माना आहे स्टडी या नॉलेज। हाणे जेकॾहिं असां हिन ॿिनि लफ़्ज़नि जी मानाउनि जो मिक्सचर खणूं था त साॻी ॻाल्हि त स्टडी आर नॉलेज ऑफ एनिमल्स, माना जानदारनि जे बारे में ॼाण हासिलु करणु, जानदारनि जे बारे में मुशाहिदो करणु। हाणे इहे जानवरनि जे बारे में जेका स्टडी आहे, जानवरनि जे बारे में जेको इल्मु आहे, इन खे असां सॾींदा आहियूं ज़ूलॉजी। मतिलबु उहा बायोलॉजी जी ब्रांच जंहिंमें जानवरनि जे बारे में इल्मु हासिलु कयो वञे उनखे असां ज़ूलॉजी सॾींदा आहियूं। उन खां पोइ टीं ऐं अहम जेका ब्रांच अचे थी उहा आहे माइक्रोबायोलॉजी। हाणे माइक्रोबायोलॉजी बायोलॉजी लफ़्ज़ जी वस्फ़ ऑलरेडी असांजे साम्हूं अची वई आहे त बायो ऐं लॉगस वर्ड जे मिक्सचर सां शइ डेवलप थी आहे जेका जानदारनि जा अर्थ। हिते लफ़्ज़ माइक्रो वधीक हिन सां इज़ाफ़ी एड थी वियो आहे। माइक्रो बि ग्रीक लैंग्वेज सां कंसर्न थिए थो वर्ड, ऐं माइक्रो लफ़्ज़ जी माना आहे वेरी स्मॉल, माना तमामु नंढड़ी, तमामु मुख़्तसिर शइ। इन करे हिन जी वस्फ़ जेका बीहे थी त स्टडी आर नॉलेज ऑफ वेरी स्मॉल लिविंग ऑर्गेनिज़म, मतिलबु तमामु नंढड़ियुनि शयुनि जे बारे में जेका इल्मु जेको ॼाण हासिलु कयूं था उनखे असां चवंदा आहियूं माइक्रोबायोलॉजी। हाणे इहे जेके लिविंग ऑर्गेनिज़म जेके असां तमामु माइक्रो जेके कंसीडर थियनि, जेके असां माइक्रो ऑर्गेनिज़म थी सघूं था, इहे उहे हूंदा आहिनि जिनखे असां आम अखियुनि सां नथा ॾिसी सघूं। उनखे हीअ जेका तस्वीर तव्हां ॾिसी रहिया आहियो हिन तव्हांजे साम्हूं जी स्क्रीन जी, इहा माइक्रोस्कोप जी आहे, खूरबीनी जी आहे, जंहिंजो कमु इहो आहे त तमामु नंढड़ियुनि जानदार शयुनि जी खे ॾिसण में या उनजी मुशाहिदे करण में असांजी ऑब्ज़र्वेशन में सपोर्ट करणु। इहा जेका जानदार शयुनि जी जेका स्टडी हूंदी आहे, ॼाण हूंदी आहे, हिनखे असां माइक्रोबायोलॉजी चवंदा आहियूं। हीअ तव्हां नंढा बैक्टीरिया जंहिंजा स्ट्रक्चर ॾिसंदा हूंदव, इहे साम्हूं नज़र अचनि, इहे माइक्रो यानी बैक्टीरिया। हाणे जॾहिं असां अचूं था पिया इन्हनि मुख़्तलिफ़ फील्ड में कमु करणु एक्सपर्ट जी तरफ़ ॾे, त साइंस में हिकिड़ो वर्ड इस्तेमालु थींदो आहे साइंटिस्ट। साइंटिस्ट असां उन पर्सन्स खे, उन वर्कर्स खे चवंदा आहियूं जेको साइंस जे फील्ड में पंहिंजी कंट्रीब्यूशन ॾींदो आहे, मीन्स हू वर्क इन द फील्ड ऑफ साइंस इज़ कॉल्ड साइंटिस्ट। सेम वे जॾहिं बायोलॉजिस्ट लफ़्ज़ खणूं था, इहो उहो माण्हू हूंदो आहे जेको बायोलॉजी जी फील्ड में पंहिंजी एक्सपर्टीज़ शो कंदो हुजे, पंहिंजो कमु कंदो हुजे, उनखे असां बायोलॉजी सॾींदा आहियूं। बोटेनिस्ट हू वर्क इन द फील्ड ऑफ द बॉटनी, मतिलबु उहो माण्हू जेको बॉटनी जी फील्ड में पंहिंजो कमु कंट्रीब्यूशन ॾींदो हुजे। ज़ूलॉजिस्ट उहो पर्सन, उहो माण्हू जेको ज़ूलॉजी जी फील्ड में पंहिंजो वर्क करे काई न काई शइ डेवलप ॾींदो हुजे। जीअं तव्हां स्टीवन जी एस्टेलिडन जी ॻाल्हि सेल थ्योरी में पढ़ी आहे, खोड़ सारा साइंटिस्ट अचंदा जिन साइंटिस्ट ज़ूलॉजी जी दुनिया में कमु कयो आहे उनखे ज़ूलॉजी सॾींदा।
माइक्रोबायोलॉजिस्ट उन पर्सन्स खे असां उन वर्कर खे चवंदा आहियूं जेको माइक्रोबायोलॉजी फील्ड में पंहिंजी कंट्रीब्यूशन ॾींदो हुजे, मतिलबु अहिड़ो साइंटिस्ट जेको माइक्रोबायोलॉजी फील्ड में के शयूं फाइंड आउट करे या रिसर्चिस करे या उन में वर्क करे, उन पर्सन खे असां चवंदा आहियूं माइक्रोबायोलॉजिस्ट। अॼु जेको असां टॉपिक पढ़ियो आहे उहो बायोलॉजी जो इंट्रोडक्टरी टॉपिक, यानी हिकिड़ो तारीफ़ी इनिशियल जो नंढो सेक्शन हुयो जंहिंमें असां पढ़ियोसीं त साइंस सब्जेक्ट हिकिड़ी अहिड़ी नॉलेज ऐं इल्म वारी शइ ते सम्झो आहे जेको तजुर्बे ऐं मुशाहिदे जे ज़रिए हासिल थिए। उहा ई साइंस एलिमेंट्री क्लासिस खां पोइ टिनि मुख़्तलिफ़ ब्रांचिस में विराइजी थी वञे पई, जंहिंमें हिकिड़ी आहे बायोलॉजी, केमिस्ट्री ऐं फिज़िक्स। उन खां पोइ बायोलॉजी जी डेफिनेशन, बायोलॉजी ग्रीक लैंग्वेज ॿिनि वर्ड्स मां वरितो वियो आहे। बायोलॉजी बायो एंड लॉगस, बायो मीन्स लाइफ एंड लॉगस मीन स्टडी, मतिलबु अहिड़ियुनि जानदार शयुनि जी स्टडी जेकी लाइफ या लिविंग हुजनि, जानदार हुजनि, उन्हनि खे असां बायोलॉजी चवंदा आहियूं। बायोलॉजी अञा फर्दर डिवाइड थी आहे बॉटनी, ज़ूलॉजी ऐं माइक्रोबायोलॉजी। बॉटनी जंहिंमें प्लांट जे बारे में, ॿूटनि जे बारे में असां मुशाहिदो कयूं। ज़ूलॉजी जंहिंमें जानवरनि जे बारे में पढ़ियो वञे, जानवरनि जे बारे में मुशाहिदो कयो वञे। माइक्रोबायोलॉजी जंहिंमें तमामु माइन्यूट लिविंग ऑर्गेनिज़म जे बारे में स्टडी कई वञे, उनखे असां माइक्रोबायोलॉजी चवंदासीं। जेकी वरी इन्हनि फील्ड में कंट्रीब्यूशन ॾींदा वर्क कंदा आहिनि, साइंस में कमु करण वारे माण्हू खे साइंटिस्ट चवंदा आहियूं, बायोलॉजी में कमु करण वारे माण्हू खे बायोलॉजिस्ट चवंदा आहियूं, बॉटनी में कमु करण वारे खे बॉटनिस्ट चवंदा आहियूं, ज़ूलॉजी में कमु करण वारे खे ज़ूलॉजिस्ट चवंदा आहियूं, माइक्रोबायोलॉजी में कमु करण वारे माण्हू खे माइक्रोबायोलॉजिस्ट चवंदा आहियूं। तमामु घणी महिरबानी तव्हांजी जो हीउ टॉपिक ग़ौर सां ॿुधो था, ऐं उमेदु आहे त हीउ टॉपिक तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद साबित थींदो, ऐं इंशाअल्लाह ईंदड़ वक़्त में असां अञा ॿियनि बायोलॉजी जे टॉपिक्स ते तव्हांजे साम्हूं कुझु मवाद रखंदासीं, प्रेज़ेंटेशन रखंदासीं, त जीअं असांजा पढ़ंदड़ या ॿुधंदड़ सिंधी में इन्हनि सब्जेक्ट जे बारे में मुशाहिदो करे सघनि।